بسم الله الرحمن الرحيم الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه والصلاة والسلام على نبينا محمد وآله أما بعد فهي درس السيرة النبوية पहिरियां भुल जी पियासीं त अॻे दर्स में 9 नंबर चयोसीं नओं अॼु थींदो पहिरियों 8हों सो हुन पहिरें दर्स में हिकिड़ी ॻाल्हि विसरी वई त काबतला जो जेॾीमहिल ठाहिणु कुरैश वारनि ठाहियो नबी करीम जी असीं किसो ॿुधायो त बारिश आई हिकिड़ो पासो पाणी बारिशनि में सॼो काबतला जो किरी पियो ऐं उन टाइम में काबतला खे छित कान हूंदी ऐं 9 दिरा मां सम्झो ॿांह खे चवंदा आहिनि या ठूठ खां वठी हथनि ताईं एतिरो मथे हो हिननि सोचियो त असीं हिननि सॼो नक्शो ठाहियो पंहिंजे पाण में त काबतला खे असीं मथे 15 ताईं करे छॾियूं 15 दिरा मथे कयूं त पोइ वरी इन्हनि फ़ैसिलो हिते इहो कयो त हाणे पैसा पंहिंजा जेके हलाल पैसा आणियो त असीं काबतला खे सिधो करे ठाहियूं ऐं ड्राहे नई से ठाहियूं इहो सॼी ॿुधायोसीं ॻाल्हि अॻ में त पोइ वरी केर बि हथु न पियो विझे टाण में पोइ हिकिड़े उन्हनि मके जो सरदार जेको उन चयो त मां हथु विझां थो पोइ मूंखे ॾिसो जे मूंखे का शइ थी त पोइ बसि छॾे ॾिजो इन कम खे जे मां सही सलामत में हूंदुसि त पोइ तव्हां कमु कजो त उहो मखज़ूमी जेको ख़ालिद में वलीद जो वालिद हो उन शुरू कयो ठाहियो ऐं शुरू कयूं ॾिठुसि ॾींहुं ॿ सभु बिल्कुलु सही हो त हिते इहो सॼो ॿुधायोसीं पर असांखे हिकिड़ी ॻाल्हि विसरी वई त हिननि जॾहिं पैसा गॾु कया हुआ त हिननि शर्त रखी त तू हलाइले अमवालिकुम अतय्यिबा हिते हिन कुरैश ऐं नबी करीम बि उन्हनि में हो त उन्हनि फ़ैसिलो कयो त पैसा जेके हलाल ऐं सुठा उहे आणिजो त असीं उन सां काबतला जो हथ सां ठाहींदासीं त फ़क़सरत बिहिमुल अमवाल तय्यिबा उन टाइम में चवंदा त जेको सुठा पैसा उनखे हलाल तय्यिब चवंदा त उहे जेके पैसा हिननि आंदा उहे पैसा हिननि ॾिठो आहे त थोरा आहिनि घटि थी पिया त हाणे हुननि जेको उन टाइम में इहो विसरी वियो पई थिए त हीअ मके में हिकिड़ो ताजिर ईंदा छो अॻ में तिजारत में काफ़ी सॼी दुनिया जा माण्हू ईंदा हुआ मके वारनि सां तिजारत कंदा उन टाइम में हिकिड़ो ताजिर आयो रूमी इहो तिजारत करण में उनजो नालो बाक़ूम उन इन्हनि ॾिठो त रोज़ बि था नक्शा ठाहिनि काबतला खे ॾिसनि ऐं हेॾां होॾां फिरनि बि था काबतला खे त हुननि खे चई त मां त कारीगर आहियां हिननि कमनि में ठाहिण में करण में त उन बाक़ूम खे चयुनि त ठीकु आहे असांखे हीअ शइ ठाहिणी आहे तोखे ख़बर अची मां त ठेकेदार आहे मां कमु इहो कंदो आहियां पंहिंजे मुल्क में रोमी हो यानी अंग्रेज़नि जे मुल्क मां ठीकु आहे हुनखे विहारियुनि नक्शा वक्शन ठाहिण में हिननि खे पुछियुनि त हीअ असांजो कमु जेको चऊं था हीअ पैसा असांजा हेतिरा आहिनि पूरो थींदो त हुन चयो त हीअ पैसा त थोरा आहिनि पूरो कोन थींदो जेतिरो तव्हां चयो था त पको हुजे ऐं अंदरि उन टाइम में 6 ठुल हींअर 2 अलाए 3 ठुल अंदरि मां सम्झो 3 ठुल आहिनि अंदरि हींअर अॻ में 6 हूंदा हुआ सो हुन बाक़ूम चयो त इहो त पैसा जेके तव्हांजा इहे थोरा आहिनि इहे पूरा कोन थींदा मथे बि वधीक था करणु चाहियो छित बि विझणु चाहियो था ऐं ठुल बि अंदरि हुजनि सो हिननि चयो हिननि मशवरो कयो त हाणे कयूं छा पोइ हुन इहो अंग्रेज़ जेको बाक़ूम हो ठेकेदार यानी उन चयुनि त तव्हां हिकिड़ी ॻाल्हि कयो काबतला खे नंढो करे ठाहियो जेतिरा पैसा अथव सो इहो हुननि चयो असीं सोचूं तूं तर्स असीं सोचूं पोइ हुननि सभिनि मशवरो कयो त हा ईअं कयूं भला ॿियो छा कयूं पैसा अॼु थोरा आहिनि त काबतला सॼो नथो ठही सघे असांखां त थोरो नंढो करे पोइ वरी अचे पंहिंजे पाण में न पिया ठहनि कहिड़े पासे असीं खुटायूं दरवाज़े जे पासे जे खुटायूं था या त इहो बि सुठो न आहे जे ओरे पासे हजर असवद काबतला जो कुंड आहे उन पासे बि न थी सघंदो पोइ हुननि सभिनी फ़ैसिलो कयो त जह शमाली पासो जेको आहे काबतला जो उन पासे खुटायूंसि त उन पासे उन्हनि चयो त उन ठेकेदार चयुनि त 6 दिरा खुटायो 6 दिरा यानी 2 दिरा ठूठ खां वठी हथ ताईं इनखे दिरा चवंदा आहिनि अरबी में सिंधी में अरल छा चवंदा आहिनि त हुन इहो ठेकेदार चयुनि त 6 दिरा खुटाए अॻ में काबतला 4 कुंड कोन हो जीअं पेर आहे न इंसान जो खुड़ी ईअं हूंदो तॾहिं नालो अथसि अलकाबा यानी काब पेर जो पछाड़ी इंसान जी कीअं आहे यानी हिकिड़ो पासो पछाड़ी खुड़ी गोल आहे त काबा बि ईअं हूंदो पहिरियां पोइ हुन जे मशहूर ते ठेकेदार जे मशहूर ते इन्हनि इहो सॼो फ़ैसिलो कयो त इन पासे खुटाए जेतिरा असांजा पैसा आहिनि एतिरो करे ठाहियूं ऐं हुनखे भित ॾेई था छॾियूं त माण्हू जेको चाहे त अंदरि वञी निमाज़ पढ़े त बसि अंदरि वञण जो ज़रूरत न आहे हिते ई पढ़े ऐं उन टाइम में काबतला जो जेको दरवाज़ो पहिरां ज़मीन सां गॾु हो हाणे हिननि फ़ैसिलो कयो त 1.5 मीटर खां 2 मीटर ताईं मथे कयूं त इहो फ़ैसिलो करे छॾियुनि
ऐं उन शुरू कयो कमु। हिते असीं पहिरियां इन एसि ताईं बीठा हुआसीं ॾिसे ताईं त काबतला जो असुलु जेके पहिरियां हो उहो सॼो इहो जेको गोलाई भितड़ी आहे नंढड़ी हींअर इहो काबतला मां अंदरि हिसो हो सॼो। ऐं इन क़ुरैश इन टाइम में जिथे नबी करीम जी उमिरि हुई 35 साल, त इहो काबतला ठहियो क़ुरैश सां गॾु हो। नबी करीम हजर असवद पंहिंजे हथनि सां विधई ऐं अंदरि 6 ठुल विझाई ऐं इहे 6 ज़रा खुटायईं, छो जो पैसा हिननि जा कोन हा, ऐं छित विधनि। साईं असीं किसो इहो थोरो पोइते खुटी पियो हो। इन खां पोइ असां इहो पोइते बि हिकिड़ो नबी करीम जी तिजारत जंहिंमहिल ख़दीजा जो तिजारत शाम ॾे वई हुई, त हिकिड़ी ॻाल्हि हुन मां बि विसरी वई यार, हींअर यादि बि थी अचनि त मैसरा हिन सां नबी करीम सां वेंदो हो त ग़ुलाम हूंदो हो। ग़ुलाम जंहिंमें हूंदो हो त जेके सईद मके जा सरदार हूंदा हुआ ग़ुलामनि खे ग़ुलाम करे सम्झंदा, पर असांजे नबी इहो शइ इहा सिफ़त कोन हूंदी त पाण सां गॾु विहारींदो हुउसि, पाण सां गॾु खाराईंदो हुउसि, पीआरींदो हुउसि। इहा शइ हुन अजीब ॾिठी मैसरा। ॿियो त वाट ते हिकिड़ो देर हूंदो हो, यानी यहूदियुनि जो देर, जीअं इबादत गाह हूंदी आहे यहूदियुनि जी, उते नबी करीम सभु जेको क़ाफ़िलो वेठो उन देर जे वेझे त नबी करीम परे वञी हिकिड़ो थोरो जबल जे भरिसां हिकिड़ो वणु हुजे, उन वण जे हेठां वञी परे वेठो सभिनि ताजरनि खां, त मैसरा पंहिंजे उते बीठो माल जे भरिसां जेको उठा हितां जेके काहे विया, त देर जा जेके राहिब हूंदा जेके इबादत कंदा हुआ उहो अचे हिन मैसरा खां हिकिड़े पुछियो त हीउ केरु आहे जेको अमरा उहो हुते मथे पासे उन वण जे हेठां वेठो आहे, त चई त हीउ ताजिर आहे मके जो ऐं हिन जो नालो मुहम्मद आहे। त हू जेको देर जो जेको राहिब हो मैसरा खे वञी गले मां पकड़ी, सच ॿुधा हीअ यतीम आहे? चई हा यतीम आहे। चई हीअ अमीन आहे? चई हा। चई सदूक आहे? सच थो ॻाल्हाए? चई हा। त हुन हैरान थी साईं ॾे नज़र पियो करे ॾाढो, त हिन मैसर चयुसि छा आहे यार मालिक या रजूल, छा आहे तोखे? चई त इन वण जे हेठां कॾहिं बि को इंसान को मख़लूक न वेठो आहे, सिर्फ़ु नबीअ वेंदा आहिनि इन वण जे हेठां। मां हैरान हा त आख़िरी ज़माने नबी त न आहे। इहा ॻाल्हि असांखां विसरी वई। हुन तिजारत में जंहिंमहिल मोटी आयो, वरी ख़दीजा जंहिंमहिल पुछो पंहिंजे ग़ुलाम खां मैसरा खां त छा तो ॾिठो हिन माण्हू मां जो एतिरो तो हुनजो तारीफ़ थो करीं? चई मूंखे मैसरा, इहो मैसरा चयुसि जेको साहिब देर जेको आहे, उन मूंखे इहा ॻाल्हि ॿुधाई त हिन वण जे हेठां सिर्फ़ु नबी वेठा आहिनि, ऐं असांखे इहो बि ख़बर आहे त हीउ आख़िरी ज़माने में हाणे टेम आहे अहिड़ो जो नबी अचण वारो आहे, ऐं हिन जेको पंहिंजो इख़लाक़ नबी जो सच ॻाल्हाइणु, उथणु वेहणु, न वॾाई न कूड़, सॼो ख़दीजा खे ॿुधायो हो। पोइ ख़दीजा यानी पंहिंजे दिलि में इहा थियसि त इन माण्हू सां मां शादी कयां, ऐं माई हू जेके हूंदी हुई वसीत जंहिंखे चवंदा हुआ शादी कराईंदी हुई माण्हुनि खे, उन सां ॻाल्हाईं त मूंखे कीअं बि करे हिन मुहम्मद सां मूंखे शादी करा। ऐं ख़दीजा जो इहो ॿुधायो त ख़दीजा सॼे मके जे हिकिड़े पासे पैसा हूंदा, इन जे तरह हिकिड़ी हिन औरत जा पैसा हूंदा, तॾहिं माण्हू हिन जे पोयां लॻाव कंदा त असीं हिन सां शादी कयूं, पर हीअ कंहिंसां बि राज़ी न हुई शादी न करण में, यानी नफ़रत न कंदी मर्दनि खां। पर असांजे नबी करीम ते आशिक़ थी पई त हाणे मां इन सां शादी कयां, छो जो सचो माण्हू आहे, सिधो माण्हू आहे, ऐं मुंहिंजे पैसनि में हुनखे का लालच न आहे। हिते थोरो तफ़सीलात शादीअ जो जेके ॿुधायूं त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जेके ख़दीजा हुन औरत खे जंहिंजो नालो नफ़ीस, उन खे जेॾीमहिल चयो हिन त ख़दीजा त इन मर्द सां ॾिस मूंखे इन सां शादी करा, त हुन चयुसि त मुहम्मद? चई हा। चई इन में ऐब आहिनि? चई कहिड़ा ऐब आहिनि? चई त मां हिन जी सिफ़त सॼी ॿुधाई, छो जो मके जे रहण वारे नबी जी ख़बर आहे सभु शइ। त हुन चयुसि त हुस्न में घटि कोन्हे, नसब में यानी हिननि जो ख़ानदान जेको आहे तमामु भलो ख़ानदान आहे, भलो वॾो ख़ानदान आहे, ऐं सदक़ में, सच में, दिलेरी में सभु ॿुधाईंसि। चई थी इहे सभु मुहम्मद में आहे, ऐं मके में तमामु इज़त हिन माण्हू सभु माण्हू कनिसि था, पर हिन जो सिर्फ़ु हिकिड़ो ऐब अथई। चईंसि उहो ऐब कहिड़ो आहे? चई ग़रीब आहे, मिसकीन आहे, हिन खे पैसा कोन अथई। त ख़दीजा चयुसि इहो मूंखे खपे कोन, मां 2 दफ़ा अॻ में शादी कई आहे, पाण 2 दफ़ा अॻ में शादी कई, ऐं हिन खे दौलत एॾी आहे जो अणकुट, सो मूंखे इहा शइ जे माने में सोचाई कान थी, वञ हुन सां ॻाल्हाए। त इहा जेके नफ़ीसा वई नबी करीम सां ॻाल्हाईं, चईंसि या मुहम्मद
छो नथो शादी करी? त चई त मां शादी कयां, मां ग़रीब आहियां, मूंखे केरु ॾींदो? चई त मूं वटि आहे तुंहिंजे लाइ हल। चई छा? मां तोखे अहिड़ी माई वठी ॾींदसि जो तो ते राज़ी थींदी। चई केरु आहे उहा माई? चई ख़दीजा। त नबी करीम खिलियो, चई ख़दीजा मूं ते राज़ी थींदी? ख़दीजा उनजे सॼे मके जी दौलत हिकिड़े पासे, हिन जी हिकिड़े पासे दौलत। चई हसीन आहे, पैसे वारी आहे, इख़लाक़ वारी आहे, ज़ू नसब, हिन जो यानी ख़ानदान बि वॾो आहे। ऐं इहा मां चवां थी त इन सां तूं शादी कर, मां कराईंदसि तव्हांजी शादी। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयुसि त मां त राज़ी आहियां। चई त ठीकु, वञ तूं पंहिंजे चाचनि ॾे, उन्हनि सां ॻाल्हाए, ऐं मां ख़दीजा जे चाचनि सां थी वञी ॻाल्हायां। पोइ उहा नफ़ीसा उन भॼ डुक कई, नफ़ीसा बिनत मुनब्बिह नालो हुओसि उनजो। ऐं नबी करीम पंहिंजे चाचनि सां वञी अब्दुल मुत्तलिब, अबू तालिब हज़रत अली जो पीउ, उन सां ॻाल्हाईं त मां शादी करणु चाहियां थो। चईंसि कंहिंसां शादी कंदे पुट? चई त ख़दीजा बिनत खुवैलिद। त उहो खिलियो, उथी वेही रहियो। चई ख़दीजा, उहो वॾनि सरदारनि खे मोटाए छॾियईं तूं? चई थो त इन सां मां शादी कयां। चई मूंखे आसिरो मिलियो आहे कंहिं माण्हू मां, तूं हल ऐं ॿियनि चाचनि खे बि मूंखे तयारु करे वठी हल। त उन विया नबी जा चाचा ऐं ख़दीजा जे चाचनि सां ॻाल्हाइण। त ख़दीजा पंहिंजे चाचनि खे चई छॾियो त न महर घणो घुरिजो, ऐं श्री न बकरा, जीअं न त उहो शादी में 100 ॾाची बि वठंदा हुआ। पर ख़दीजा पंहिंजे चाचनि खे चई त मां 20 ॾाचूं बसि वठंदसि महर पंहिंजे लाइ। हाणे इन ते राज़ी थी विया नबी जा चाचा ऐं ख़दीजा जा चाचा। त 20 ॾाचूं सिर्फ़ु यानी महर थींदो, ऐं हिन जी शादी इंशाअल्लाह कराईंदासीं। छो जो ख़दीजा जा चाचा बि जेके आहे उहे बि राज़ी थी विया त असांजे नबी करीम जी इज़त सॼे मके वारा कंदा हुआ। तॾहिं उहो ख़ुशि थी वियो त भला असांजी भेणीअ जेकी आहे यानी भेण जी धीउ थियनि, यानी उहो भाउ चाचा हुआसीं पाण, यानी हिन जो वालिद ई भाइर आहे। त उहो ख़ुशि थी विया त यानी असांजे छोकिरी खे हीउ माण्हू अहिड़ो मिले जेको सॼे मके में अल अमीन चवंदा हुअसि। ख़ैर सां हुननि शादी कराए छॾी। हुननि जे जेके चाचा जेके नबी करीम जा, उन्हनि हेॾा होॾा हिमत करे इहे ॾाचूं कनि। नबी करीम त कुझु कोन हो, त इहे 20 ॾाचूं ॾिननि ऐं शादी थी। ऐं ख़दीजा ॾाढी ख़ुशि थी, नबी करीम बि ॾाढो ख़ुशि थियो। त हाणे इन टाइम में नबी करीम जी उमिरि हुई घणी, 40 साल। ऐं नबी जी 25, ख़दीजा जी 40 साल, यानी 15 साल विच में हिननि जो फ़ासिलो हो। पर ख़दीजा जेके यानी किताबनि में लिखनि था, वकानत ज़ू मकान, मके में हिन जी वॾी इज़त हूंदी माई जी, एतिरे क़द्र जो हिन जे ख़दीजा जे नालो ईअं चवंदा हुआ पंहिंजे क़ौम में, अताहिरा, पाक औरत। इन खे इहो चवंदा हुआ सदाईं, छो जो उहो सफ़ा सिधो हूंदी, कूड़ न ॻाल्हाईंदी, ग़लति न ॻाल्हाईंदी। ऐं इन ई ख़दीजा मां नबी करीम खे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एतिरो औलाद, 4 धीअरूं ऐं 2 पुट, जीअं चयोसीं असीं अॻे में, त इन खे अलाह ताला इन मां ॾिना। ऐं पहिरीं शादी नबी करीम जी, ऐं जेसि ताईं ज़िंदा हुई त नबी करीम ॿी का शादी न कई, छो जो ॾाढी मोहबत हूंदी हुअसि ऐं हीअ साथ ॾींदी हुअसि हर शइ में। इंशाअल्लाह वधीक इन ॿुधाईंदासीं त छा छा साथ हिन खे केतिरो केतिरो ॾींदी हुई। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन में शादी कई ऐं मुस्तक़िर थियो, यानी फ़ारिग़ थियो, त हिन खे किताबनि में सभिनी सीरतनि में अचे थो त हुब्बिब इलन नबी अल ख़लवा। हाणे नबी 25 साल खां मथे उमिरि थी वई। हाणे नबी जिन में एतिरा साल शादी करे वेठो, ॿार ॼावा, 40 सालनि ते नबी करीम जी उमिरि जे जुमिरि थी, त हिन खे अलाह साईं ॾाढो दिलि में ॾिनो त परे थी, माण्हुनि खां परे थी वेही इबादत करे। पोइ ख़दीजा खे चवंदो त असनाई लिय सवीक़, खाधो को हूंदो जीअं न शोरबो थींदो आहे, जीअं अटो ऐं का शइ पाणी सां मिलाए शोरबो ठाहे, उन टाइम में सवीक़ चवंदा हुआ। इहो ठाहे खणी वेंदो हो अला बुअद फ़रसख़ैन चवंदा, यानी मके खां परे एतिरो, यानी फ़रसख़, जीअं हिन टाइम में चवंदा 8 किलोमीटर, 8 ऐं 8 यानी 16 किलोमीटर जबल सोर परे हूंदो, जबल नूर, माफ़ कजो। त उते जबल नूर ते, जबल ते चढ़ी ऐं उते पंहिंजो खाधो रखे। ऐं नबी करीम 40 साल उमिरि में इबादत में गुज़र हूंदो, सॼी उते इबादत में गुज़ारींदो, रुगो तअमुल कंदो, मके ॾे ॾिसंदो, जबलनि ॾे ॾिसंदो, आसमान ॾे ॾिसंदो। ऐं हुनखे ॾाढी हिकिड़ी अफ़सोस हूंदी, छो जो इन टाइम में असांजो नबी तो नबी हो, पर हाणे अलाह ताला नबी खे रिसालत पे पहुचाए।
रिसालत ऐं नबूअत में फ़र्क़ु छा आहे? नबूअत में तबलीग कान्हे माण्हुनि खे करणी, न आहे ॻाल्हाइणो, न कंहिं सां हिदायत करणी आहे, पर अलाह जी इबादत करणी कंदा हो नबी। पर रिसालत जेकी आहे उहा हर नबी खे उथिणो आहे ऐं माण्हुनि खे तबलीग करिणो आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी 37 साल थी त ही मथे जबल ते चढ़णु वञणु शुरू कई, यानी 3 साल हुन इबादत कई। ऐं मुअर्रिख़ीन लिखनि था त छो नबी करीम मथे वञी इबादत कंदो? मके जो जहान हुनखे वणंदो कोन हो। माण्हू बाज़ारुनि में कूड़ हणंदा हुआ, विढ़ंदा हुआ, गारियूं ॾींदा हुआ, ग़लति कमु कंदा हुआ, शिरक ॾिसंदो हो अॻियां, भूतनि जे अॻियां माल खे कुहंदा हुआ, काबतुल्ला खे तवाफ़ कंदा हुआ उघाड़ा। छो जो क़ानून हिननि ठाहियो कुरैशिन त हिते जेके ॾोह वारे लटनि में माण्हू अचनि था उहे लट लाहे उघाड़ा तवाफ़ कनि। पोइ उघाड़ल घणा तवाफ़ करे पोइ माण्हू वेही ॾिसंदा जेके वेठा हूंदा। पोइ इहे शयूं नबी करीम खे पसंदि न हूंदियूं सफ़ा, छो शरीफ़ अफ़ीफ़ इंसान हो। पोइ ही पंहिंजो खाधो पीतो खणी महीननि जा महीनो कोन लहंदो जबल तां। पोइ ख़दीजा माण्हू मोकिलींदी हुअसि त अचु, पोइ ईंदो हो, लही ईंदो हो, सिर्फ़ु विंझण ऐं लटा मटाइण, लटा धोए वरी खाधो खणी वरी ॾींहुं ॿ मिटनि सां हिते मिली वरी निकिरी वेंदो हो। इहे 3 साल नबी करीम जबल नूर में उते इबादत कई। 3 सालनि खां पोइ हाणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अलाह ताला मुक़दर में करे छॾियो त रिसालत थी मिले। हाणे इंसान दोस्त सम्झी विया हूंदा, नबूअत नबी करीम ॼमण खां वठी हुई ऐं हाणे रिसालत जी तयारी बि थी थिए अलाह जे तरफ़ां। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां सहाबिन पुछो त रिसालत कीअं मिली? चई रिसालत मिलण खां अॻु ई मां निकिरंदो हुउसि जबल ते इबादत जे लाइ। हाणे ॾिसो न छा छा अलामतूं आहिनि रिसालत जो। चए 6 महीना अॻु में मां सदाईं वेंदो हुउसि जबल नूर ते इबादत करणु। त मां जॾहिं वेंदो हुउसि त जबल जे जेॾीमहिल हेठां पहुचंदो हुउसि जबल नूर जे हेठां, ॾिसो न करम ऐं शरफ़ हिकिड़ो हिन पथरनि जो बि। त नबी करीम ॿुधंदो हो त वॾा वॾा पथर जेके भरिसां हूंदा हुआ उहे चवंदा हुअसि अस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। सहाबिन खे चवंदो हो त मां पथरनि मां आवाज़ु ॿुधंदो हुउसि त सभई चवंदा अस्सलामु अलैका या रसूल अल्लाह, अस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। नबी करीम चवंदो मां डिॼी वेंदो हुउसि त इहो आवाज़ु पथरनि मां। पोइ को चवंदो हो त के जिन आहिनि अलाए छा, के जा हवा आहे। पर जॾहिं बि वॾे वॾे पथर जे भरिसां लंघंदो हुउसि त ॿुधंदो हुउसि अस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। इहो 6 महीना अॻु में नबी करीम चए थो त इहो मूंखे इहा अलामतूं मिलंदियूं हुयूं। मां अचे ख़दीजा सां सिर्फ़ु ॿुधाईंदो हुउसि त हीअ शइ मां ॾिसां थो त ख़दीजा चवंदो इन हुआ इला रईयु मिनल जिन, इहे मिड़ई जिननि जी हरकतूं आहिनि, तोखे कुझु कोन कंदा। त ऐं ॿियो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जबल में इहो मथे जॾहिं इबादत करणु वेंदो हो त सुम्हंदो हो राति जो त ख़्वाब ॾिसंदो हो। ख़्वाब रोइया जंहिंमहिल ॾिसंदो हो त फ़लाणे माण्हू तिजारत में कमायो, फ़लाणे माण्हू खे नुक़सानु थियण वारो आहे, फ़लाणी औरत ॿार ॼणींदी, इहे ख़्वाब सदाईं ॾिसंदो हो। उहो जॾहिं बि लही ईंदो हो ख़दीजा जेके चवंदो हो त ख़दीजा मूं ख़्वाब में फ़लाणो माण्हू तिजारत में चढ़ी वियो, फ़लाणे में नुक़सानु थी वियो, फ़लाणी माई ॿार ॼणियो, फ़लाणो माण्हू फ़लाणे सां विढ़ी पियो। इहे ख़्वाबनि में शइ ॾिसंदो हो त ख़दीजा परेशान थी वेंदी, चवंदी हुअसि या मुहम्मद इन रुयाक लहक़, चवंदी हुअसि मुहम्मद ही त अबुल क़ासिम चवंदी हुअसि त हीअ त जेको तूं ॾिसी थो इहो सभु हिन महीने में थी वियो आहे। फ़लाणो फ़लाणे सां जहिड़ो कयो, फ़लाणो फ़लाणे सां त हीउ वाक़ियो थियो, हीउ वाक़ियो थियो। नबी करीम चयो त इहे 6 महीना मूंखे जेके बि ख़्वाब ईंदा हुआ त कान तक़ा का फ़लक़ सुबह, जीअं सुबुह अचे थो रोशनी थी थिए दुनिया में, ईअं मूंखे ख़्वाब जेको ॾिसण में ईंदो हो मां ख़दीजा खे अचे पंहिंजे घर वारे खे चवंदो हुउसि त हू चवंदी त इहो त थी वियो। सो इहे बि वाक़िया थींदा। ऐं हिते वाज़े थियो त असांजो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हाणे नबूअत जी पक थी वई। ऐं हिते तारीख़ मुअर्रिख़ीन जो सभिनि जो मुतफ़क़ आहिनि त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उमिरि बिल्कुलु जेॾीमहिल 40 साल थी, उहो आख़िरी ॾींहुं हुउसि जंहिं योमल इस्नेन हो, सूमर जो ॾींहुं 21 मिन रमज़ान, यानी 21 रमज़ान जी तारीख़ हुई 10 अगस्त 610 मीलादी तारीख़। उन टाइम में नबी करीम जी बिल्कुलु 40 साल उमिरि थी। इन ॻाल्हि ते ऐं 12 सित अशुर यानी 40 साल 6 महीना ऐं 12 ॾींहं, इहे बिल्कुलु तारीख़ लिखी नबी करीम जी बिल्कुलु 40 उमिरि साल थी। त हिते हाणे नबी करीम खे नबूअत शुरू थी थिए
इंशाअल्लाह हाणे हिन ते बीहारियूं था। तमामु घणियूं क्लिपूं थियूं। अलाह असांखे तव्हांखे ख़ुलूस नियत जे सीरत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इंशाअल्लाह अॻिते पूरी कंदासीं जीअं नबूअत मिली ऐं क़ुरान नाज़िल थियो। अल्लाहुम्मा सल्लि वसल्लिम अला सय्यिदिना मुहम्मद।